अस्सलाम वालेकुम। वेलकम टू सालिया पट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण टी मिसाल कंदासीं चौथे चैप्टर जी, जंहिंमें छा थो चए, चइनि ऐं 5 किलोग्राम माए वारा 2 जिस्म घाट खां ख़ाली वारे चरखे तां डोरी जे छेड़नि में उॿा ॿधल आहिनि। ही ख़ासि ॻाल्हि आहे। ॿिन्ही जिस्मनि जी तेज़ी डोरी जे छिक जो ज़ोर मालूम कयो। मतलब पाण खे ए भी मालूम करणो आहे, तेज़ी भी मालूम करनी आहे, टेंशन टी भी मालूम करनी। पाण खे छा छा मिलियल आहे, वेट भी मिलियल आहिनि। किलोग्राम माए मतलब मास मिलियल आहिनि, वेट न मास। जे मायो पाण चवंदासीं 4 ऐं 5 किलोग्राम। ठीकु आहे। डेटा कलेक्ट कयूं था ऐं प्रॉब्लम सॉल्व कयूं था। मिसाल काई आहे, मिसाल आहे बाबा 4.3। ही मिसाल आहे। डेटा में पाण खे मास 1 घणो आहे। मास 1 आहे 4 kg। मास 2 घणो आहे, मास 2 आहे 5 kg। ठीकु आहे। ऐं ॿी कहिड़ी शइ मिलियल आहे, बसि इहे ई मिलियल आहे। ए भी मालूम करणो आहे ऐं टी भी मालूम करनी आहे, टेंशन भी मालूम करनी। हाणे ऐं जी भी हिते पाण खे घणी आहे, कांस्टेंट हूंदी आहे 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिते कहिड़ी हुई त उॿा ॿधल आहिनि। त फार्म मतलब पहिरियों केस, पहिरीं सूरत जेकी आहे हुन वारो फार्मूलो लॻंदो। हू फार्मूलो कहिड़ो आहे, पहिरीं सूरत वारो। हुन में एक्सलरेशन जो फार्मूलो आहे m1 माइनस m2। ठीकु आहे। ऐं m1 प्लस m2 ऐं जी सां मल्टीप्लाई करिणो आहे। हाणे जेको वॾो हूंदो कोशिशि कयो हुनखे, छो जो हिते माइनस ईंदो, हुनखे 1 करे वठो। हुनखे 1 करे, जेको वॾो मास हूंदो हुनखे 1 करे वठो, जीअं हिते आसानी थिए। जवाब साॻियो ईंदो, भले ईअं बि करे वठो। ठीकु आहे। त हाणे वैल्यू पुट कयूं। m1 5 kg, m2 4 kg ऐं हिते 5 प्लस 4 ऐं ही 10। ठीकु आहे। एक्सलेशन ड्यू टू ग्रेविटी जेकी आहे। वैल्यू पुट करण खां पोइ हाणे 5 मां 4 वञणु बाक़ी 1, 5 ऐं 4 9 ज़रब 10। एक्सलेशन छा थींदी, 10 खे वंड कयोसीं 9 सां त जवाब छा ईंदो, 1.1। हाणे मीटर पर सेकेंड स्क्वायर, ही पंहिंजो जवाब आहे। ठीकु आहे। हाणे ही त हुयो पहिरियों, मतलब ही पहिरियों। हाणे पाण खे टेंशन भी मालूम करनी आहे। टेंशन ही ॿियो पार्ट। टेंशन जो फार्मूलो इनमें छा आहे, मतलब पहिरीं सूरत में, पहिरें केस में 2m1 m2 अपान m1 प्लस m2 ऐं साण जी मल्टीप्लाई। ठीकु आहे। वैल्यू पुट कयूं था। 2 साॻो m1 घणो आहे 5, m2 घणो आहे 4 ऐं m1 प्लस m2 ऐं ज़रब जेको आहे जी सां मल्टीप्लाई करिणो आहे 10 सां। ठीकु आहे। हाणे ॿिनि खे 5 सां ज़रब कयोसीं त घणो जवाब आयो, 10। 10 खे ज़रब कयोसीं 4 सां त जवाब आयो 40। ही 40, 5 ऐं 4 9 ऐं हिते ज़रब कयोसीं 10 सां। हाणे 40 खे ज़रब कयोसीं 10 सां त 400 ऐं वंड कयोसीं 90 सां। 90 सां छो बा माफ़ कजो, ही 9 नी, 9 सां वंड कयो त जवाब पाण वटि आयो 44.4। ही छा आहे पाण वटि, टेंशन जो यूनिट छा हूंदो आहे, न्यूटन। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।